सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेने करे अजे प्यार भरे मौके ते गद्य वो मौको सचे साईं जे जन्म दिन जो साहिब विस्पत जो मौको आहे ऐं उन सचे साईं अचण साईं चयो ही जेको जनम आहे जीवन आहे इंसान जो इहो सिर्फ़ु खाधे पीते मन मानी न उहो त असां हर जनम में अलाए केतिरा केतिरा जनम कंदा आहियूं भोगींदा आहियूं हलंदा आहियूं लेकिन हाणे कुझु बणिजी करे हलणो आहे हाणे कुझु ठही करे हलणो आहे ऐं उन जे लाइ असां पंहिंजो पाण खे थोरो थोरो संभालींदा हलूं असांजी ज़बान असांजी हालत असांजा अमल असांजा कर्म पर साफ़ तॾहिं थींदा जॾहिं असांजी सोच बहितर हूंदी ऐं उन सचे साईं चयो हर रोज़ सुबुह शाम असां नेम ध्यानु ज़रूरु कयूं ते सुबुह जो मालिक जो नेम ध्यानु सिमरन कंदासीं त पोइ उनजी अहिड़ी रहमत मिलंदी आशीर्वाद मिलंदी सचे साईं जी जो असांजी सोच वीचार सां असांजो जीवन शुद्ध थींदो बहितर थींदो असां सभ सां जेका ई हलंदासीं उहा चङे नमूने हलंदासीं ऐं भाग नसीब क़िस्मत खुलंदी वेंदी ऐं जॾहिं शाम जो ईंदासीं मालिक जो धन्यवाद कंदासीं उनजी रहमत खे यादि कंदासीं त पोइ उनजी रहमत ऐं गोद अहिड़ी मिलंदी आहे वरी शाम वारी आसीस जा स्वर्ग जा द्वार खोले छॾिया मालिक पंहिंजी गोद में रखंदो आहे ऐं सॼो संसार सुख ऐं अॻिते जो स्वर्ग बणिजी वेंदो आहे असां ॿई जहान तारे करे इंसान मुंहिंजो महान बणिजी वई उन भॻवानु उन मालिक उन सचे साईं जी रहमत ते पहुचंदा उनजी आसीस खे पाईंदा